तमाम क़िस्मनि जूं तारीफ़ूं अल्लाह रब्बुल आलमीन जे हक़ में, दुरूद अने सलाम मिणी रसूल मथे, ख़ासि आख़िरी नबी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मथे। मोमिनो, निहायती तेज़ीअ सां बरकत वारा भलारा ॾींहं पंहिंजे हथे मां वञे पिया। ख़ुशनसीब उहो ई जेको हिन ॾींहं जो लाभ गिने था, दिन भर रोज़ो रखी रब जी रज़ा तलब कयूं था, अने राति में तरावियूं तंहिं सवाइ ॿिए नफ़िले जो एतमाम रखनि था। अल्लाह जेकी माल ॾिने, इन माल जे ज़रिए सदको ख़ैरात अल्लाह जी राह में ख़र्च कयूं था। ई ख़ुशनसीब आई अमाल, तंहिंजी हिफ़ाज़त बहुत ज़रूरी है। हर इंसान ईअं जी चाहे थो जो आउं ख़ासो कमु कयां पियो, इन ख़ासे कम खे आमाल सालिहा चे में अचे थो। पर करो ई आमाल सालिहा क़बूल थिया कि न थिया, मुंदो ई आहे। जंहिंजा आमाल क़बूल थी विया उहो माला माल आहे, अने बदनसीब कंहिंजा अमाल कित फासी रहिया, टंगजी रहिया, अटकी रहिया, त उन जा तमामु बेड़ा घर कई। अमाल जी वॾी ज़रूरत आहे। हिकु क़यामत वारो ॾींहुं हूंदो, फमन यअमल मिस्काल ज़र्रतिन खैरन यरा। ज़र्रे जे बराबरि कंहिं अमल कयो हूंदो त ॾिसी लाहींदो नेक अमल, अने ज़र्रे जे बराबरि कंहिं अमल कयो हूंदो बुरो अमल, तंहिंखे ॾिसी लाहींदो। हुते ज़रो कुरे खे चवाइजे थो, पंहिंजी अखी सां नज़र न अचे, वज़न में सफ़ा हल्को, ॿियूं मिशनी में टेक्नोलॉजी सां ॾिसी सघूं, उहो ज़रो बग़ैर वज़न जे एतिरो पण हल्के मां हल्को, निंढे मां निंढो अमल जे कंहिं नेक कयो, तव्हां उते हाज़िर न, बुरो कयो तव्हां हाज़िर। पोइ थींदो ईअं, तोरारे में इहे अमाल रखिया वेंदा, तराज़ू में अमाल तोरिया वेंदा। नेक अमाल ज़र्रे बराबरि जंहिंजा वधी विया जन्नत में हलियो वेंदो, अने बुरा अमल नेकियूं हूंदियूं पर बुरा अमल ज़र्रे बराबरि जे वधी विया त मलाइक हिनखे ढेरड़े जहन्नम में भिगाए छॾींदा। पर अल्लाह वॾो एहसान कंदड़ आहे। इब्न क़य्यिम रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, अल्लाह ताला इंसान जे ॾोहे मथां पर्दो विझे थो, सतर पोशी करे थो, गुनाह खे ढके थो। इहो अल्लाह जो एहसान आहे। वरी अल्लाह सॾु करे थो इंसान खे, ऐं मुंहिंजा बाना इबादी, ऐं मुंहिंजा बंदा। वरी अल्लाह गुनाह खे माफ़ करे थो। वरी अल्लाह जो ई पण रहम आहे, जे गुनाह खे माफ़ करे तंहिं पुठियां ई गुनाह नेकियूं बनी वञे था। इन जा सय्यात करतूत हसनात जे अंदरि तब्दील करे छॾे थो, उहो अल्लाह आहे। पर उन अल्लाह उसूल ॾसें, 3 उसूल आहिनि त अमल क़बूल थींदा। अने 3 उसूल के त कचा आहीं या कमज़ोर आहीं त अमाल खे ख़तरो ज़रूर आहे। ही रोज़ा, ही नमाज़ूं, ही सियाम, ही क़याम, ही हज, ही उमरा, ही सदका, ही ख़ैरात, ही सलातूं, ही ज़कातूं, ही हर तरह जी इबादत, ज़िक्र अज़कार, ख़बरदार नेकी। इहा नेकी कॾहिं क़बूल थींदी अने कीअं क़बूल थींदी? पाण ईअं सम्झो था जे इहो जेकी नमाज़ जो ठुंगो ॾिनो ई क़बूल थी वियो, जेके 5 रुपया ॾिना ई क़बूल थी विया, मज़ा आवई त रोज़ो रखियो ई क़बूल थी वियो। हर अमाल, नेक अमाल क़बूल थिए ला करे 3 शर्त यादि रखिया खपें। ई शर्त हूंदा त अमल पंहिंजा महफ़ूज़ हूंदा, अमल पाण खे कमु ॾींदा। वरन ई जे अमाल जे अंदरि शर्त न आहे त फेल थी वेंदासीं। मिणी खां पहिरीं जंहिं वस्तु जी ज़रूरत आहे
मूंखे उमेद आहे त उहो मुंहिंजो आम मिणी वटि रहियो। पाण इहो सुवालु एतिरे लाइ उभो थिए थो, दुनिया में कई इंसान भलाई जो ऐं ख़ैर जो कमु कयूं था, तैर पाण ई मन में थिए जे हीउ हेॾो फटेले लाइ इलाज पिया कयूं, जनावरनि खे चरो पिया ॾियनि, ही यूनिसेफ, ही रेड क्रॉस, ही दुनिया जा ॿिया वॾा इदारा जेको रिफ़ाई अने ख़िदमत ख़ल्क़ जा कम कयूं था, पर उन में जे ईमान न आहे त आख़िरत में कीअं इन खे फ़ाइदो किन ॾींदो इन जो अमल। ॻाल्हि हिते पूरी थी वेंदी। अल्लाह जो हुकुम आहे وَمَن يَعْمَلْ مِنَ الصَّالِحَاتِ مِن ذَكَرٍ أَوْ أُنثَىٰ وَهُوَ مُؤْمِنٌ فَأُولَٰئِكَ يَدْخُلُونَ الْجَنَّةَ وَلَا يُظْلَمُونَ نَقِيرًا। सूरह निसा जी आयत है। पहलो शर्त है ईमान अने ख़ालिस ईमान खपे। शियो चए थो आऊं मोमिन आहियां, कादियानी चए थो आऊं मोमिन आहियां, हू चए थो आऊं मोमिन आहियां, हू चए थो मूं वटि ईमान आहे, यहूदी चवंदा ईमान आहे असां वटि, ईसाई चवंदा ईमान असां वटि आहे, पर ख़ालिस मोमिन खपे। मोमिन खपे से ख़ालिस। कंहिं ज़माने में पाण गे गिनंदा हुआसीं, ॾींदा हुआसीं, चवंदा हुआसीं असली गे रहियो था गे, पण असली गे। मार्केट में नकली जाम गे हले पियो। मार्केट में ईअं जीअं ईमान नकली आहे दुनिया में। असली ईमान खपे ख़ालिस। शहर वारे वटि माखी खणी वञो, हू पहिरीं चवंदो ख़ालिस माखी आहे, अॻे खीर पण, हा त ॾीरीअ में फैट निकिरियो मज़बूत थी वियासीं। न का होटल वारो पण चइजे असली खीर खपे थो, मिलावट वारो नथो खपे। प्योर ईमान जी क्वालिटी प्योर खपे त कामयाबी आहे। وَمَن يَعْمَلْ مِنَ الصَّالِحَاتِ जेको नेक अमल कंदो, जेको छूट मिणी के, कोई सरहद तंहिंजो क़ैद न आहे, कंहिं पण उमिरि जो क़ैद न आहे, कंहिं पण क़ौम जो क़ैद न आहे। खपे न क़ौम जो मर्द चाहे औरत, माई या माण्हू, कोई पण नेक अमल कंदो, शर्त वहुआ मोमिनुन, हू मोमिन आहे, पक्को मोमिन, ख़ालिस मोमिन, प्योर मोमिन, असली मोमिन। फौलाइक यदखुलूनल जन्नह, जन्नत में ई दाख़िल थींदो। पहलो शर्त अची वियो ख़ालिस मोमिन। वला युज़लमून नकीरा, अने अल्लाह फरमाए थो त हिकिड़े नुक़्ते जे बराबरि कंहिं ते ज़ुल्म की न थींदो। पहलो मुंदो पाण खे ई यादि रखे जो आहे जे पंहिंजा अमल, पंहिंजा सियाम क़याम निमाज़ूं नेकियूं सदका ख़ैरात, शर्त क़बूलियत जो पहिरीं शर्त ईमान अने ख़ालिस ईमान आहे। ख़ालिस ईमान जे आहे त पाण कामयाबु आहियूं, वरना अची वियो क़ुरान में ॿियो मुंदो वल आसर, ज़माने जो कसम, इन्नल इंसान लफ़ी ख़ुसर, तमामु इंसान खसारे अने हलाकत में आहिनि। हाणे खसारे अने हलाकत मां केरु निकिरनि था? इल्लल्लज़ीन आमनू, ईमान, अमाल सालिहा, वतवासो बिल हक़, हक़ जी नसीहत करण वारा अने सब्र जी नसीहत करण वारा। हलाकत मां उहे इंसान निकिरनि था जंहिंमें ईमान आहे, आमनू आमनू आमनू, अने ईमान जे न आहे त इन लाइ करे कीअं न आहे ईमान। अने ईमान केतिरो फ़ाइदो ॾिने आहे। हिकिड़ो यहूदी बचलो हो, नबी जी सेवा कंदो हो, वीचारो बीमार थियो, बीमार पण हालत हिन जी गंभीर थिए। अलाह जो नबी रहमतुल्लिल आलमीन आहे, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विया हुन वटि, कुछाए ला, आटो ॾिने ला। ऐं इस्लाम केतिरो सबक़ ॾिने आहे। यहूदी जे बचे वटि रहमतुल्लिल आलमीन आटे ते वञे थो, हिते कई मुस्लमान पड़ोसी बीमार पिया आहिनि, पाण मौक़ो नथो मिले जे पाण कुछायूं आहे। पंहिंजो केॾा इस्लाम आहे न कित पाण उभा आहियूं। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विया, उन वटि वेठा आहे मथे वारे पासे। कुरो मुंदो आहे जे माण्हूअ जे मथे जी आड़ ते, सुतल जे लेटल जे मथे जी आड़ ते वेहणो, कारण कुरो आहे। कारण त कीअं पाण ॻाल्हि कयूं उन जे कन ते पुॼे ई आहे। ईअं न जे पगानी वेहणो न ॿियण ॾिस करे पोइ ॻाल्हियूं ठका कराइणियूं।
ऐं जे आया आहियो बीमार वटि त बीमार खे लाभ ॾियो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे सर जे आड़ ते वेठा, मथे जी आड़ ते वेठा, सिरानीअ वेठा, वेही करे उनखे नसीहत जी कयूं डायरेक्ट जे हाणे भाई दरवाज़ो जरा खोले छॾियो, दरवाज़ो खोले सुणाओ। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे फरमायो अस्लिम, तो इस्लाम क़बूल कर। डायरेक्ट इस्लाम जी ॻाल्हि आहे। भई ॾिठो जे हाणे हिन जो टाइम पूरो थी वियो आहे, उथण वेहण हाणे पूरो थी वियो, हलणु फिरणु पूरो थी वियो आहे, न इस्लाम जी डायरेक्ट ॻाल्हि आहे। भई पाण बीमार वटि वञो, हुनखे चओ जे मूंखे सुञाणे थो, हुनखे ॾिठे हू ही कीअं न, इस्लाम जी ॻाल्हि, आख़िरत जी ॻाल्हि। वीचारो बच्चो हो, बेसुधो हो, नंढो हो, उनजो पे यहूदी आड़ ते हो, त यार बच्चो हालत छली हुई पण पेॾा नारायण जे हाणे आउं कुरो कयां न। यहूदी बदमाश उन खे मड़ा ख़बर हुई, उनखे निकी हुई जे नबी आहे न, सचो नबी आहे। त यार पुत्र खे चए, नबी न चए, अबुल कासिम चए, नबीअ जो नालो गिड़े। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कुनियत आहे अबुल कासिम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चए अबुल कासिम जेकी चए थो इन जी इताअत कर, ॻाल्हि मञ। ऐं बचलो तुरत ला इलाहा इल्लल्लाह पढ़े थो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थोरी वार में इहा उथी अञा वाड़े मां निकिरिया न निकिरिया त आवाज़ आयो जे छोकिरो त हमेशह ला मिठी निंद्र सुम्ही रहियो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह ताला इन बच्चे खे जहन्नम जी आग थी बचाए लाथई। कुरेला ईमान ईमान ईमान, बस ख़ालिस ईमान हिनखे मिली वियो। ख़ालिस जंहिं ईमान जे ज़रिए इन नमाज़ न पढ़ियो, रोज़ो न रखिया, ज़कात ॾिने न, चंदे जो न ऐलान न थियो, बसि ईमान मज़बूत अची वियो, इन जा बेड़ा पार आहियूं। ही त नंढो बच्चो हाणे नौजवान अने बहादुर उनजो मुंदो आंखे साम्हूं पेश रखां थो। जंग लॻी, जंग जे अंदरि अचानक हिकिड़ो नौजवान आयो ऐं उमिरि नौजवानीअ खां की वॾी हुई, इन वटि ढाल पण हुई, हथियार हुआ। चए त हाणे नबी आउं पहिरीं इस्लाम क़बूल कयां, ईमान आणे अचां, क जंग कयां। मौक़ो जंग जो आहे, जंग चालू आहे। ॾिसजा मुंदो पावनि, पाण किथका आगड़ पाछड़ थी वञो था। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इस्लाम गिनी अचे, अने इस्लाम गिने में ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, बस कलमू पढ़ियो, अशहदु अल्ला इलाहा इल्ला व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूल। मैदान में उतरे तो, थोड़ी वार में शहीद थी वञे तो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अमिल कलीलन व उजर कसीरन, अमल थोड़ो अने अजर इनखे ज़बरदस्त मिलियो आहे, ज़बरदस्त अजर मिलियो। कुरे जो इन जो ईमान मज़बूत हो, ख़ालिस ईमान मथे इन जो ख़ात्मो थियो आहे। मां आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पुछियो, त जुदान नामी हिकिड़ो शख़्स हो, ज़माने जाहिलियत में कमु भरड़ कंदो हो, नेकियूं कंदो हो, मिसकिन खे खाधो खाराईंदो हो, सिला रहमी कंदो हो, हर भलाई जा कम कंदो हो। कुरो इनखे की लाभ जुड़ंदो, ईमान शर्त आहे, हिते जवाबु मिली वेंदो पाण। हिकिड़ो अहिड़ो शख़्स हो, नेकियूं जाम कंदो हो, सिला रहमी भला कम कंदो हो, पण हो ज़माने जाहिलियत जो मुंदो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उन ईअं की न चए में रब ग़फिरली ख़तीअती, यानी ला इलाहा इल्लल्लाह पढ़ियो की न हो। पहलो मुंदो आमाल क़बूल उन वक़्तु थींदा जॾहिं ईमान हूंदो, अने ख़ालिस ईमान हूंदो, पक्को ईमान हूंदो, मज़बूत ईमान हूंदो। फ़इन आमनू बेमिस्लि मा आमनतुम फ़क़द इह्तदौ, सहाबाए किराम जहिड़ो मज़बूत ईमान हूंदो। पोइ कोई वाह हटाए न सघे, तूफ़ान हटाए न सघे, बिजली आवे,
आंधी आ वई पाण ही मज़बूत जित उभो एतिरे साबित कदम उभो, पोइ हिन जा पग उतां चुरी न सघे, जित उभो उते जो उभो आहे ईमान उजरियो। ख़ालिस ईमान साहबा किराम जहिड़ो हूंदो त ॿियो हूंदो आहे दिलि से तालुक़ आहे। दिलि पाण रियाण में वेठा हूंदा ॻाल्हि कयूं था, ज़बान आके छूट आहे ॻाल्हि करे जी रियाण में। हिकिड़े ॿिए खे पुछो त यार हू त वॾो अक़ल वारो, हू त वॾो ॾाहो आहे, हू त हुनजो दिमाग़ वॾो आहे दिमाग़। हाणे तहिड़ा के आउं पुछां जे ई जेको सुध रही अक़िल रहियो किथे त आई त मूंखे ईअं चवंदा जे दिमाग़ में रहियो, पर ईअं न आहे। अक़िल किथे आहे? अक़िल दिलि में आहे। ई क़ुरान में लिखियल आहे, अक़िल सम्झ दिलि में जाए, सॼो मुंदो दिलि जो आहे। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जिस्म जे अंदरि हिकिड़ो खून जो टुकुर आहे, जेकॾहिं ई सही आहे त सॼो जिस्म सही आहे, न ई जे फैल थी वियो त सॼो जिस्म फैल। अला वहियल क़ल्ब, सुणी गिनो ई दिलि जे टुकुर आहे। दिलि 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 जो अमल। अफला याकिलूनल क़ुरान अफला यतदब्बरूनल क़ुरान। क़ुरान के गौर फिक्र, क़ुरान के सम्झणो दिलि से सम्झाइजे, दिमाग़ से नथो सम्झाइजे। अलाह फरमाए थो करो, उहो नथा सम्झे उन दिलि जे ज़रिए जेको उन जी सीने में जाए, त सम्झ सीने में जाए दिलि में। हाणे ॿियो अमल अमाल क़बूल थिए जो ॿियो शर्त आयो दिलि से, करो आहे दिलि से। ईमान लाइ 3 शर्त आई, ज़बान से इक़रार करे, अमल करे ॾेखारे ने, दिलि में यकीन मञे। एतिरे ईमान ज़बान थी अल्लाह जी वहदानियत, नबीअ जी रिसालत जो इक़रार, अमल करे ॾेखारे हथे पगे से। ही रोज़ा तो है, भले उञ लॻी है, बुख लॻी है, रोज़ो एतिरी अमल करे ॾेखारे, साबित करें। ऐं टियों दिलि में यकीन मञे जे बेशक मुंहिंजो रब आहे, कुल काइनात जो ख़ालिक मालिक। ई जी ईमान। ईमान सवा ॿियो शर्त आहे ख़ालिस नियत। इन्नमल अअमालु बिन्नियात। तमाम अमाल जो दारोमदार नियत जे मथे आहे। नियत सही आहे त अमल सही आहे, नियत सही न आहे त भले पोइ बुखूं जले फिरे पियो। अल्लाह जो हुकुम वमा उमिरू इल्ला लियअबुदुल्लाह मुख़लिसीन लहुद्दीन हुनफा व युक़ीमुस सलात व यूतुज़ ज़कात व ज़ालिका दीनुल क़य्यिम। सूरह अल बय्यिना जी आयत है त अल्लाह ताला सिर्फ़ न सिर्फ़ ई जो हुकुम ॾिने में मोहम्मद खे जे अल्लाह जी इबादत कईं मुख़लिसीन लहुद्दीन, अल्लाह जे दीन के अल्लाह ला करे ख़ालिस कईं, इख़लास आणी अल्लाह जे दीन में। अने शिरक तंहिं थी कटिजी करे नमाज क़ाइमु कईं, ज़कात ॾी, ईज सिधो दीन है। हिन आयत में हुकुम है त अल्लाह जी इबादत में इख़लास शर्त है। इन्नमल अमालु बिन्नियात, ये आयत मशहूर है, ये हदीस मशहूर है। इखलास जो माना ये है त अल्लाह जी इबादत अल्लाह ला करे ख़ालिस वे, इन में रिया न वे। जाम रोज़ो न रखनि त माण्हू चई लाहींदा, माण्हू करो तोखे अजर ॾींदा यार। हाँ ॿिया फ़िक़त में पोइ मूंखे निमाज़ पढ़णी पए थी। हा माण्हूअ जी फ़िक़त में तूं निमाज़ पढ़ंदे न तोखे हुते जन्नत चढ़ंदी, तुंहिंजो अक़ीदो ज फैल आहे, तूं अञा ग़लति आई। गाॾी ठाहे रोड ते चाढ़ थो जी, पर खामे में रही फैल पंचर थींदो, हिन ठका ध्रुब को वॾो थींदो। जा माण्हूअ जी फ़िक़त में निमाज़ रही, माण्हूअ जी फ़िक़त में रोज़ो रोज़ यार, पोइ माण्हूअ करो चवंदा त करो, माण्हूअ खे ॾेखारे लाइ तूं नेकियूं कई ईंदो न, अल्लाह जो कुर्ब हासिल करे लाइ नेकी कर। माण्हू तोखे ख़ासो चए कि ख़राबु चए, कीअं परवाह न आई। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सम्झे जी ॻाल्हि आहे त दुनिया चई इंसान लाइ रही। हिकिड़ो उहो इंसान जंहिं वटि माल जाम आहे, अने माल अल्लाह जी राह में ख़र्च करे थो, रियो माल ढिग न ख़र्च जाम करे थो। ॿियो माण्हू आड़ते रहियो, उहो हुन जूं गाॾियूं अर्ज़ी करे नथो जलाए, पाण दिलि में एॾी राति सोचे पियो आहे, चए अल्लाह जेकॾहिं मूं वटि माल हो त मूं हिन जहिड़ो, ऐं अल्लाह तुंहिंजी राह में ख़र्च कयो, हीउ मिसकिन खे ॾिनो, हीउ यतीमे खे ॾिनो, हीउ बेवाह खे ॾिनो, हीउ ॾुखिए खे ॾिनो, हीउ मदरसा बनाए ॾिना, मिसीती बनाए ॾिनियूं, ऐं अल्लाह ही मूं भलाई जा कम जाम कया जे अहिड़ो ज पैसो मूं वटि हो त आहे कीअं न। हू ख़र्च करे पियो,
अलाह जी रज़ा लाइ, अलाह जी रज़ा लाइ ख़र्च कयां, अलाह हिनखे अजर पियो ॾे। हिन वटि कीअं न आहे जीरो बैलेंस, न ख़ाली नियतूं पियो करे आहे दिलि में, जे अलाह जे कॾहिं मूं वटि हो त हिन खां पण वधारे मूं तुंहिंजी राह में ख़र्च कयो आहे। इन ख़ाली इहा नियत कयां, अजर हिनखे बराबरि मिली वियो, न हुनजे अजर मां कीअं कटौती न थिए, नियत मथे। इनखे इख़लास चवाइजे थो। ॿियो शख़्स पैसो आहे पर जरा खनि फैल वञे पियो, अहिड़ो फैल वञे पियो, न वञे थो अमुक जो, त हीअ अक़ल जो जाॾो प्लान बनाए पियो, चाहे मूं वटि पैसो आहे त आऊं हीअं फैल वञा ई आहियां, अलाह जी नाफ़रमानी में, इस्लाम जे ख़िलाफ़, ग़लति रस्ते मथे आहे। कीअं न खीचो ख़ाली जीरो बैलेंस, पर ख़ाली रिथा कयईं, जंहिं ख़र्च कयो उन त ग़लति जी कयो, हिन वटि कीअं ख़र्च न आहे, ख़ाली ग़लति रिथा कयईं, जो होए त आऊं पण हीअं ग़लति रस्ते में पैसो लुटाई आहे, माल लुटाई आहे। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो गुनहगार थी वियो। हुन जेतिरो ज गुनहगार थियो न, हुनजे गुनाह मां कीअं पण कटौती की न थींदी। इन सिर्फ़ु रिथा कयईं, इनखे जी नियत चे में अचे थो, एतिरे नियत ख़ालिस खपे। अने नियत कहिड़ी खपे, अलाह जी रिज़ा लाइ करे खपे। ही रोज़ो, ही नमाज़, ही इबादत, ही सदक़ात, ही ख़ैरात, इन में अलाह जी रिज़ा जी, मुंहिंजो रब राज़ी थिए, मुंहिंजी रब जी रिज़ा हासिल करणी आहे। इंसान क़यामत वारे ॾींहुं मैदान माशर में हूंदो, उते वॾा हिकिड़ा फ़ैसिला थींदा, वॾे वॾे इंसान जा फ़ैसिला थींदा। उन फ़ैसिले मां मिणी खां पहिरीं उहो इंसान अचींदो। मुंहिंजो मौज़ू ई आहे, भुलिजा न, मौज़ू ई आहे त अमाल क़बूल थियल आहे, पहिरीं शर्त ईमान, पोइ आहे इख़लास। इख़लास जो मुंदो आहे, जंहिं अलाह जी राह में पंहिंजा जिस्म जा टुकड़ा कराया हूंदा, तेर तलवारूं सठायूं न, केतिरियूं उञूं बुखूं बर्दाश्त कयूं न अलाह जी राह में, कित भमे से उॾियो हूंदो, कित तलवारनि जा केतिरा हिनखे धक लॻा हूंदा, जिस्म टुकड़ा टुकड़ा, हॾियूं वढिजी पियूं हूंदियूं, नसूं ऐं नफ़्ज़ूं, तंहिंमां लूहीअ जा फुआरा। उहो अचींदो क़यामत वारे ॾींहुं, जंहिंखे पाण मुजाहिद चवंदा, शहीद चवंदा। अलाह पुछंदो, भला मुंहिंजी को तो मथे बानड़ा नेमत आहे? उहो चवंदो, नेमतूं त जाम, तो मूंखे जवानी ॾिने, जिस्म ॾिने, ताक़त ॾिने, हिमत ॾिने, शुजात ॾिने। अलाह चवंदो, पोइ इन मां लाभ? ऐं अलाह आऊं हीउ लड़ियोसि, हीअ जान सॼी टुकर टुकर कराए आयो ई आहियां। अलाह चवंदो, कज़िब्ता, तूं कूड़ो आईं, तो एॾी मड़े क़ुर्बानी ॾिने, पर सिर्फ़ु एतिरे लाइ ॾिने जो दुनिया वारा तोखे चई हीउ बहादुर आया, से उन तोखे चयो, फ़रिश्ते खे हुकुम थींदो जो ज़बान आहे हिन जी बंदि कयो, दोज़ख में खणी वञोसि। ॿियो मालदार, जाम सदका ख़ैरात आहे। असां जहिड़े भिखारी लाइ करे हिन जा हमेशह दरवाज़ा खुला, हमेशह मददूं, हमेशह वॾो सखी सखा अने फयाज़, जंहिंखे दातार दुनिया में चवंदा। पोइ असुल दातार अलाह आहे, हिते दाता खे दातार चवंदा, वॾे सखीअ खे। मैदान माशर में अचींदो क़यामत वारे ॾींहुं। अलाह पुछंदो, भला मुंहिंजी को नेमत यादि आहे? उहो चवंदो, अलाह तो मूंखे ढिग ॾिने, जाम ॾिने आहे, हर तरह जी नेमत ॾिने, ऐश माल जाम ॾिने। अलाह पुछंदो, केॾा वापराए की इन जो की नतीजो? ऐं अलाह तुंहिंजी राह में मूं जाम वापरायो। हीउ राशन गिनी ॾिनूं ग़रीब खे, यतीम खे, मिसकीन खे, बेवाह खे, ॾुखीअ खे, लाचार खे, हिते इलाज, हिते ही मदद कई, हुते ही मिसी थी, मदरसा हिते ही, हेॾी मूं मदद कई। अलाह फरमाईंदो, कज़िब्ता, तूं झूठो आहे, कूड़ो आईं, तो एतिरे लाइ कमु कयो अथई जो माण्हू तोखे चए, माण्हूअ खे ॾेखारे लाइ करे जे हीउ वॾो को सखी आहे, फयाज़ आहे, फ़रिश्ते खे हुकुम थींदो जो ज़बान बंदि कयो, खणी वञी दोज़ख में फॻायोसि कया। अमाल क़बूल थियल आहे। ॿियो शर्त इख़लास। ऐं पोइ त्रियो आयो चीचट असां मुंहिंजा, ही तकरीर, ही वाज़, ही ख़ुतबो, ही बांग, ही सलात, ही क़िरात, ही ज़िक्र, ही अज़कार, वॾो कारी, वॾो आलिम, वॾो हाफ़िज़, वॾो नेक बुज़ुर्ग औलिया आयो। अलाह पुछंदो क़यामत वारे ॾींहुं, भला
तो मथे को मुंहिंजी नेमत हू चवंदो अलाह तो मूंखे इल्मु जाम ॾिने आहे, जाम इल्मु ॾिने। पोइ चए अलाह हीउ त इल्मु मूं हेतिरो वापरायो, हेतिरो वापरायो, हेतिरो वापरायो, हेतिरो 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 हीउ बांगूं, हीउ सलातूं, हीउ मड़ाए। अलाह चवंदो कज़िब त तूं झूठो ऐं कूड़ो थी वए। तो जेके कमु कए त एतिरे लाइ त माण्हू तोखे वाह वाह चए, जंहिंखे शरीयत में रिया चवाइजे थो, ॾेखावे लाइ तो जिहाद कए, ॾेखावे लाइ तो माल ख़र्च कए, ॾेखावे लाइ रियाकारी लाइ तो ही किरातूं, ही ज़िक्र अज़कार कए, ही नमाज़ जेको भरण पढ़े ते मड़े रियाकारी हुई। कज़िब त तूं झूठो आहे कूड़ो आईं से दुनिया वारनि तोखे चयो भलो भलो, हाणे सिधो हिनखे दोज़ख में फिगाए में अची वेंदो। तरह क़ीमती अमल बर्बाद थी विया, एतिरे लाइ त इख़लास न हो। मुख़्तसरन टियों मुंदो आहे ही अमल प्यारे नबीअ जी सुन्नत मथे खपे। नबीअ जी सुन्नत मथे अमल जे ना ई त अमल क़बूल किन थींदो। प्यारे नबीअ जी सुन्नत सां मैच थियो खपे। मन आमिल अमल लैसा अलैहि अमरुना फहुव रद्द। हर उहो अमल जेको नबीअ जे तरीक़े जे मुताबिक़ न आहे उहो अमल रद्द आहे, उहो अमल अमल जो न आहे। भले इंसान हज करे अचे, उनजो हज फैल, उनजो उमरो फैल, नमाज़ फैल, ज़कात फैल, सदकात फैल, कुरेला त प्यारे नबीअ जी सुन्नत जे मुताबिक़ हिन जो अमल न आहे। अने सुन्नत जे मुताबिक़ जे अमल आहे न तो इंसान माला माल आहे। नबीअ जी हाज़िरी वेई मस्जिद नबीअ जे अंदरि, हिकिड़ा शख़्स अची नमाज़ पढ़नि था, अलाह जे नबी जे तौर नमाज़ न थी, वरी ॿिए भेरा पढ़ियो चए तवारी नमाज़ न थी, अञा पढ़। तैर पुछे को आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजो तरीक़ो हिन में खपे। त नमाज़ रही, रोज़ो रहियो, इबादात, इन मिणी में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो शर्त आहे। जे नबीअ जो तरीक़ो आहे त इहा अमाल क़बूल आई, अने नबीअ जो तरीक़ो न आहे त पांवर ऐं अमल जो ख़ैर न आहे। अमाल जी वॾी क़दुरु क़ीमत आहे। इन अमाल जी हिफ़ाज़त लाइ करे शर्त आहे, क़बूलियत लाइ करे शर्त आहे त अमल करण वारो ख़ालिस पको मोमिन खपे। हीउ अमल अल्लाह ताला जी रिज़ा अने ख़ुशनूदीअ लाइ खपे, अल्लाह जो क़ुर्ब हासिल करे लाइ नियत ख़ालिस खपे। अने टियों शर्त इहा आहे त हीउ अमल आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत, नबीअ जो तरीक़ो, नबीअ जी हदीस जे मुताबिक़ अमल खपे त इहा अमाल क़बूल थींदा।